मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वॾे में वॾी इस्लाम जे अंदरि ख़ूबी इहा आहे त इस्लाम बंदनि खे गैरत सेखारींदो आहे। कंहिं मज़हब जे अंदरि इहा ॻाल्हि न आहे त ॾेर खां जेको आहे पर्दो करणु खपे औरत खे। हा, कंहिं मज़हब जे अंदरि इहा ॻाल्हि न आहे। कंहिं मज़हब खां उन जे अंदरि इहो ॻाल्हि न आहे त सोट जेको आहे मासतनि खां पर्दो कनि ऐं मासत जेको सोटनि खां पर्दो कनि। इस्लाम अची करे ॿुधायो त तव्हांखे पर्दो करिणो पवंदो औरतुनि खां। तव्हांखे तव्हांजी मासी खां पर्दो न आहे, क़ुर जी तालीमात। तव्हांखे तव्हांजी मासी खां पर्दो न आहे, तव्हांखे तव्हांजी पुफियुनि खां पर्दो न आहे, उन्हनि खे ॾिसी सघो था ऐं हथ बि मिलाए सघो था। तव्हांखे तव्हांजी भेनरुनि खां पर्दे जी ज़रूरत न आहे, उन सां बि हथ मिलाए सघो था, कोई टेंशन आहे ई न। माउ सां कंहिं क़िस्म जो टेंशन न आहे। हा, इन खां अलावा बाक़ी दुनिया जा जेके बि रिश्ता आहिनि न, अलाह ताला फरमायो इहे तव्हांजे लाइ मुहर्रमात ग़ैर मुहर्रमात आहिनि। यानी इन्हनि सां तव्हांजो निकाह थी सघे थो। जॾहिं निकाह थी थो सघे न, पोइ तव्हां इन कमनि खां जेको आहे इन्हनि सां मेल झूल ऐं गपशप ऐं ॻाल्हाइण खां बाज़ अची वञो। यानी अहिड़ी तव्हांजी सोबत न हुजे। यार हाणे मुंहिंजी मासा त मां उन सां जेको कचहरी कंदो आहियां, औरतुनि सां कचहरी कंदे, औरतुनि सां ॻाल्हाईंदे नुक़सानात तमामु घणा आहिनि। औरतुनि सां गपशप कंदे नुक़सान घणा थींदा आहिनि। कहिड़ो नुक़सानु? सभ खां पहिरियां बंदे जी दिलि जेकी आहे न, उहा मुर्दा थी वेंदी आहे। यानी पोइ नमाज़ जे तरफ़ माइल न थींदो इहो बंदो, ज़िक्र जी तरफ़ बि माइल न थींदो। जेको बंदो बार बार औरतुनि सां गपशप कंदो आहे त दिलि उनजी मुर्दा थी वेंदी। यानी न नमाज़ ते दिलि कढंदसि, न क़ुर जी तिलावत ते दिलि कढंदसि। हा साईं, ऐं न ई जेको आहे रोज़नि जी तरफ़ दिलि कढंदसि। छाजे करे त हिन जी दिलि जेकी आहे उहा कारी थी चुकी आहे। ॿिए नंबर ते वॾे में वॾो गुनाह इहो आहे त इहो बंदो जॾहिं औरतुनि सां मेल जोल कंदो ऐं ॻाल्हाईंदो न, त पोइ बुराई तरफ़ लाज़मी माइल थींदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे, अल्लाह जे नबी फरमायो औरतूं जेके आहिनि उहे शैतान जो ॼार आहिनि, ॼार। ऐं तव्हां पाण ॿुधायो, ॼार जे अंदरि जेको बंदो अचे उहो फासी पवंदो या निकिरी वेंदो? फासी पवंदो न। त मर्द जेको आहे न, मर्द ॼार में जॾहिं फाथो न, अल्लाह जे नबी फरमायो इहे शैतान जो छा आहिनि? शैतान जो ॼार आहिनि, शैतान जूं रसियूं आहिनि। शैतान कंट्रोल कंदो आहे इन ज़रिए सां। त छाजे खां औरत में कंडीशन बि अहिड़ी रखियलु आहे न, त मर्द औरत जी तरफ़ माइल थींदो। छाजे करे त हे मर्द आहे। ऐं औरत जे अंदरि अल्लाह ताला उहा ख़ूबी रखी आहे जो मर्द ऑटोमेटिक उन तरफ़ माइल थींदो आहे। त इन जे करे ख़ुदा फरमाए त अन निकाह हो, निकाह तव्हां कंदा कयो। निकाह अल्लाह ताला फरमाए निकाह कयो। जंहिं औरत खे तव्हां पसंदि कयो था उन सां निकाह कयो। त निकाह जो सिस्टम हे अलाह ई रखियो आहे। ॾिसो, जेकॾहिं बग़ैर निकाह खां वञी करे कंहिं औरत सां गपशप लॻाई, कंहिं औरत सां ॻाल्हायो या कंहिं औरत सां मेल जोल रखी, त इस्लाम ॿुधायो त इहो नाजाइज़ ऐं हराम कमु आहे। इहो बंदो जेकॾहिं अगरि इन जी ज़िंदगी में रहंदो ईंदो न, पोइ अल्लाह ताला फरमायो इन जे बारे में असां जनम बणाई आहे। सिर्फ़ु 2-3 अल्फाज़ आहिनि जेके तव्हांखे हराम खां हिलाल जी तरफ़ आणीनि था। हिकिड़ो साहिबु हुयो, हुन चयो त साईं, घरवारी सां भला सोबत करण में, हक़ अदायगी करण में, भाकुर पाइण में, छा चुमी ॾियण में बि नेकी आहे छा? अल्लाह जे नबी फरमायो नेकी त आहे न, नेकी कीअं न आई? चए यार रसूल अल्लाह कीअं? अल्लाह जे नबी फरमायो अगरि इहो ई बंदो जंहिंजो निकाह थियल आहे, निकाह खां पहिरियां ॿिए कंहिं औरत सां ॻाल्हाए, हथ मिलाए, गपशप करे या उन सां भाकुर पाए, त अल्लाह जे नबी फरमायो छा आहे भला? चए साईं हे त हराम अमल आहे, गुनाह अमल आहे, ग़लति अमल आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़ी तरह इहो हराम अमल आहे न, त अल्लाह ताला इन जे तबादुल में हिकिड़ी शइ रखी आहे। तबादुल यानी तब्दीली जे अंदरि अल्लाह ताला हिकिड़ी शइ रखी आहे। अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो निकाह हिकिड़े पासे इहा औरत हराम आहे, पर छा आहे तव्हां इक़रार कयो त फिलाणी औरत मूंखे निकाह जे अंदरि क़बूल आहे, ऐं उन औरत बि चयो त फिलाणो जेको मर्द मूंखे निकाह जे अंदरि क़बूल आहे। इस्लाम चयो त 2 शाहिद हुजनि, इहो निकाह जेको आहे थी वेंदो। हाणे इहा औरत तव्हांजे लाइ पूरी ज़िंदगी लाइ हिलाल आहे, जेसि ताईं तव्हां न मरो या जेसि ताईं इहा औरत न मरी। हाणे इहा औरत हिलाल आहे, इन सां हक़ अदायगी कयो, नेकी मिलंदी। साईं नेकी घरवारी सां हक़ अदायगी कयो त उहो नेकी मिलंदी। ऐं अहिड़ी तरह घरवारी सां भाकुर पातो, हे नेकी मिलंदी। घरवारी खे चुमी ॾियण सां नेकी मिलंदी। त हे ॻाल्हि शर्माइण जी न आहे।